नाज़रीन ख़बर है तंगवाणी में एक हफ़्तो अॻु तंगवाणी शहर के मदरसा मोहल्ले में अणॼातल हथियारबंदनि हथां मुबैना अगवा थियल 3 सालनि के मासूम नीगर जुनैद बकराणी की बाज़ियाबी लाइ सदन वारसन STP जमात इस्लामी PTLF और सिविल सोसाइटी के केतरनि माण्हुनि غوثپور ڀرسان मेन इंडस हाईवे राजा बिजाणी लाड़ो वटे इलाके में धरणो हणी रोड ब्लॉक करे वेही रहा। इन मौके ते मुतासिरन पुलिस खिलाफ सख्त नारेबाजी कई। इन मौके ते सदन वारसन और सिविल सोसाइटी के अगवाणनि मौलवी मोहम्मद सलाह मलिक ज़हूर अहमद बकराणी मेराज बकराणी अकरम बाजकाणी ऐं ॿियनि मीडिया के ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे, असांजो मासूम नीगर जुनैद अहमद बकराणी खे हद जी पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। असांखे हर जगह तां सखणा दिलासा मिलनि पिया, असांजे घरनि में कोरा मतल आहे, असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, असां आख़िर केॾां वञूं। हुननि SSP तनवीर तुनियो खां मुतालबो कयो त अवां हमेशह ॾोहरनि ख़िलाफ़ मुअसर कार्रवायूं करे नालो कमायो आहे, असांजे नीगर खे बि बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़तमु करायो, न त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।